अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। ठट्टो में बोर्ड की फीस में गाटे तोड़ इजाफे खिलाफ गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल ठट्टो और गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल वार्ड नंबर 1 और गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल आखवंद ब्रादिया स्कूल के शागिर्दनि शागिर्दियाणियुनि और उस्तादनि पारां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब ठट्टो अॻियां धरणो हयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी के ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मूजिब शागिर्दनि और शागिर्दियाणियुनि हथन में प्ले कार्ड खड़ी एहतिजाज में शरीक थिया। बोर्ड चेयरमैन खिलाफ सख्त नारेबाजी कई वई। एहतिजाजी धरने के खिताब कंदे गस्टा जिले सदर अलाउद्दीन बिरोही, के शोरो, आपा सलीम फातिमा, अब्दुर्रहमान गाबार, हामिद मुगल, जुल्फकार हुलायो, शागिर्दन नज़ीर चौहान, सुगरा बिरोही ऐं ॿियनि चयो त हिकु तरफ़ महांगाई जो ज़ुल्म, ॿी तरफ़ वरी ही फीस में इज़ाफ़ो कयो पियो वञे। करोड़नि रुपयनि बजट हुअण बावजूद फीस में इज़ाफ़ो कयो पियो वञे। असां सम्झूं था त बोर्ड सां गॾु सिंध सरकार शामिल आहे। स्कूलनि में सहूलतनि जी खोट आहे। बोर्ड में बिठो मयार आहे जिते एजेंट माफिया जी लोध लथल आहे, जेके दुकान खोले ग्रेड ऐं मार्कनि जी सेल लगाए वेठा आहिनि। का बि जामिया पॉलिसी न आहे। ही कारो कानून ख़त्म कयो वञे। ॿी सूरत में असां सख़्त एहतिजाज कंदासीं। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।